इहा आहे अॼु जी ज़िंदगी। सुबुह थींदे ई माण्हू भॼण शुरू थो करे छॾे। अॼु जी ज़िंदगी यानी छिकताण ऐं भॼ भॼां जी ज़िंदगी। न निंड, न आराम, न प्यार, बस अॻियां वधण जी चाह। ऐं इन चाह जे करे अॼु माण्हुनि खे पंहिंजे लाइ वक़्तु ई न आहे। इहो वक़्तु हली न वञे। हिन वक़्त खे बचायो। लाल झूलेलाल, आयो लाल झूलेलाल, आयो लाल झूलेलाल, आयो लाल झूलेलाल। अरे अञा वेठा अखबार पढ़ो छा? आयो लाल झूलेलाल, झट कयो, देर पई थिए। वञो वञी अखबार छॾियो ऐं सनानु करे अचो। आयो लाल झूलेलाल। अरे तव्हांखे देर थींदी त उते सुरेश खे बि देर थींदी। ख़बर त अथव त तव्हां बिना छोकिरो नेरनि ई कोन कंदो। आयो लाल झूलेलाल। ख़बर अथव हिते कंहिंखे वक़्तु ई कोन्हे। आयो लाल झूलेलाल, आयो लाल झूलेलाल। हल बाबा तूं थी पासीरो। तोखे पढ़ण लाइ हींअर वक़्तु कोन्हे। आयो लाल झूलेलाल। ख़बर अथव हिते कंहिंखे वक़्तु ई कोन्हे। वञो था की न? हल बाबा, तकर में हर हर गंगे करे अचां। छा सतीअ सां सनानु करण लाइ वक़्तु किथे आहे? आयो लाल झूलेलाल। अम्मा, ओ अम्मा, नेरण में अञा केतिरो वक़्तु आहे? नेरण तयार हुजे त मां वियां। इंतज़ार करण जो मूं वटि वक़्तु कोन्हे। ख़ासि ख़बर त कई आहे कान। रुगो इश्तिहारनि सां पेपर भरे छॾिया अथनि ऐं इश्तिहार पढ़ण लाइ मूं वटि वक़्तु ई कोन्हे। अम्मा, ओ अम्मा। हाँ वठ पुट, नेरन तयार है। तू झट नेरन खाई वठ। अम्मा बाबा किथे आहिनि? पुट तू झट खाई वठ। पण ये जो स्नान करे आयो, खाई वठ। ख़बर अथनि नेरन गॾु कंदा आहियूं त सनानु सवेल नथा करे सघनि। अरे अची वियुसि पुट, अची वियुसि। जो अची विया। बाबा मूंखे ख़बर हुई तोखे देर थींदी, इन करे कपिड़ा बि न पटाया आयुसि। अम्मा चांहि गरम, कोकी गरम, गरम खाइण जो वक़्तु किथे आहे? माण्हू नेरन सवेल ठाहे रखजे न। पुट तू हींअर कोकी खाई वठ, सुभाणे खां जल्दी नेरन ठाहे वठंदसि। न अम्मा, कोकी गरम आहे ऐं मूंखे वक़्तु कोन्हे। सुनीता, ओ सुनीता, तू तयार थी वई आहे? बस जो आयसि 2 मिंटनि में। बाबा तूं ईअं कर, मुंहिंजे लाइ चांहि कोकी खणी अच। हा जो खणी थी अचां। अरे छा थियो? जल्दी कर। अचां थी बाबा, अचां थी। मां तयार आहियां, मुंहिंजो बैग तयार आहे। ऐं ही तव्हांजी नेरन बि तयार आहे। अरे बाबा वञ सुनीता खे सॾे अच, देर पई थिएसि। हा इजो। हलो मां तयार आहियां। अरे पुट नेरन त खाई वञ। न असां ॿिन्हिनि खे ऑफिस लाइ देर पई थिए। नेरन खाइण जो वक़्तु ई कोन्हे। त छा ख़ाली पेट घर मां निकिरंदीअ छा? पुराणियूं ॻाल्हियूं छॾियो, नेरन मां कैंटीन मां खाई वठंदसि। हल भाई हल जल्दी कर, देर पे थे तोखे ऑफिस भी छॾणो आहे। मारियो कंहिं वटि वक़्तु ई कोन्हे। बागन भरी ॿार विया पंहिंजे कमनि ते। हाणे अच मुंहिंजे भरिसां वेह त ॿई नाश्तो करे वठूं। इहो को मुंहिंजे नेरन खाइण जो वक़्तु आहे छा? अरे अञा त उन शहज़ादीअ खे तयार करण में ई मुंहिंजो अधु कलाकु निकिरी वेंदो। बेटा कृष्णा बेटा उथी हाणे। 2 मिनट। अरे अञा कहिड़ा 2 मिंट? हल उथी। उठा थी 2 मिनट। अरे स्कूल जो ॾींहुं अथई, मोकल कोन्हे जो आराम सां उथंदीअ। हल उथ हाणे। मूंखे ख़बर आहे, उठा थी न। दादू मुंहिंजी पुस्तक
तुंहिंजो बैग तयार आहे ऐं तूं तयार आहीं? हाँ हा बस इहो खीर पीअण बाक़ी आहे। हा वठ पुट खीर पीओ। दादू मां हेडो खीर ना पीअंदो। खीर पीबो? हेॾो खीर न पीअंदसि बेटा, अॼु तुंहिंजो डांस क्लास आहे, पोइ बिना खीर जे ताक़त किथां ईंदी? हा वठ डांस कीअं कंदी आहे बेटा? ए शाबाश। प्रिशा दादू मूंखे गेम में डिस्टर्ब ना कयो। पुटड़ी, मूं तोखे केतिरा भेरा चयो आहे त हिन रांदीके सां रांदि न कंदी कर। अच अच हिते अची मूं सां गॾु कैरम कर। हा दादू ये भी का गेम आहे। दादू मुंहिंजी गेम ॾिसो केॾी मस्त आहे। दादू तव्हांखे बि ही गेम सेखारियां? हाणे हलो पंहिंजी पंहिंजी रांदि छॾियो ऐं खाधो खाई वठो। हलो अम्मा मूंखे खाइण जो वक़्तु कोन्हे। अम्मा मूंखे पंहिंजी गेम पूरी करण दो। ओहो, हाणे छॾी इहो मोबाइल, पहिरीं खाधो खा। ना दादू मम्मी ईंदी पोइ खाईंदसि। माणे अलाए कॾहिं थी अचे, हुनजो वक़्तु मुक़ररु थोड़ी आहे जो हुन लाइ वई इंतज़ार कंदी आहे। हल हाणे दे हाणे इहो मोबाइल मूंखे दे। ना दादू न ॾींदसि। हाणे छॾियो सभु, अचो जल्दी त खाधो खाई वठूं। अचो हलो अच उठ जल्दी त खाधो खाऊं। हाणे छॾ मोबाइल। ना दादू न ॾींदसि। ॾिसां कीअं नथी ॾी। दे मोबाइल। न ॾींदमि। अरे ना दादू न अरे दादू अरे न अरे दादू हीअ त भॼी केॾां थी बी। हीअ त सही केॾां थी। हाणे त तुंहिंजो मोबाइल मूं वटि अची वियो, हाणे खाधो खाइणो पवंदई। ॾिसां हाणे कीअं थी भॼी। मम्मी अची वई वरना तव्हांखे जाम डरायो। कृषा मम्मी 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 भूख लगी है, रोटी खाऊं? हा पुट हा। शुक्र आहे जो तूं वक़्त ते अची वई पुट। हाणे झटि फ्रेश थी अच त गॾिजी खाधो खाऊं। जी मम्मी। हेॾो छा थियो तव्हांखे? टेक ॾेई आराम सां वियो। तव्हां ॿार सां हेॾियूं ढुकूं छो पातियूं? अरे पंहिंजी उमिरि जो त को ख़्यालु कयो। ॿार सां बाग थी वेंदा छा? पाणी खणी सुनीता जल्दी पाणी खणी अच पुट। हा मम्मी अचां पई। मम्मी पाणी। ओचितो छा थियो पप्पा खे? अलाए ॾिस न पुट। पप्पा छा थियो तव्हांखे? कुझु अम्मा डॉक्टर खे फोन कया? मूंखे छातीअ में सूर थी रहियो आहे। पुट डॉक्टर मनु खे फोन करीस ऐं हा सुरेश खे बि झटि घुराए वठीस। अम्मा डॉक्टर जो फोन त एंगेज पियो अचे।
त पुट डॉक्टर गुरदासाणीअ खे फोन कर। अम्मा डॉक्टर गुरदासाणीअ बि फोन न खयो। अच्छा त भला सुरेश खे जल्दी फोन करे घुराईस पुट। हाँ हेलो हेलो अम्मा हिननि फोन कटे छॾियो। भगवंती सुरेश खे झट घुराए। मूं वटि हाणे वक़्तु कोन्हे। कृष्ण अरे अहिड़ा अखर मुंह मां छो था कढो? सब ठीक थी वेंदो। अरे पुट तू सुरेश खे वरी फोन लॻाए न। हेलो हेलो हींअर फोन रख, मां मीटिंग में वेठो आहियां। अरे पर ॿुधो त सही। दादू छा मूंखे कैरम खेलायो ना। दादू मूंखे कैरम सिखायो ना। हेलो हेलो डॉक्टर गुरदासाणी प्लीज जल्दी अचो। मां घनश्याम मूलचंदानी जी नुंहुं पई ॻाल्हायां। पप्पा जी तबीयत ॾाढी ख़राब आहे, प्लीज जल्दी अचो। पप्पा हिम्मत रखो, तव्हां केतिरा स्ट्रॉन्ग आहियो, कुछ न थींदो, कुछ बि न थींदो। सुरेश खे फोन करे जल्दी घुराईस पुट। हेलो 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 अरे पर ॿुधो त सही। मां तव्हांखे कीअं ॿुधायां त पप्पा जी तबीयत ॾाढी ख़राब आहे। डॉक्टर साहब चिंता न करो, मां आहियां न। घनश्याम दास सब ठीक थी वेंदो। डॉक्टर साहब छा थी वियो अथनि हिननि खे? सब ठीक त आहे? डॉक्टर मम्मी छा थियो पापा खे? हर को इंसान दौड़ी रहियो आहे। ॿार जवान ॿुढा सभु पंहिंजी ज़िंदगीअ जे सिलसिले में मशगूल थी विया आहिनि। कंहिं वटि बि वक़्तु कोन्हे। हर को इंसान दौड़ी रहियो आहे। ॿार जवान ॿुढा सभु पंहिंजी ज़िंदगीअ जे सिलसिले में मशगूल थी विया आहिनि। कंहिं वटि बि वक़्तु कोन्हे।